अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त जहांज़ेब। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल हिस्टोरिकल ट्रेजर। ज़ुल्फ़कार अली भुट्टो 5 जनवरी 1928 ईस्वी ते लाड़काने ज़िले जे अहम घराणे सर शाहनवाज़ भुट्टो जे घर में ॼाओ। ग्रेजुएशन ऐं पोइ वकालत जी डिग्री वठी पोइ ॾे वरियो त कुझु वक़्तु वकालत ऐं उस्ताद तौरु कमु कयो ऐं पोइ पंहिंजे वालिद जे दोस्त सिकंदर मिर्ज़ा जी हुकूमत में शामिल थियो, जंहिंखां पोइ ॾिसंदे ॾिसंदे मुल्क जे अहम सियासतदाननि मां हिकु सियासतदान बणिजी वियो। तॾहिं हिकु मरहलो अहिड़ो बि आयो जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो गॾियल क़ौमुनि जे इजलास में पंहिंजी मर्ज़ी मञाइण ऐं मुल्क जो मोराल बुलंद करण लाइ समूरा कागज़ फाड़े हवा में लहराईंदे बुलंद आवाज़ में चयईं त असां 1000 साल जंग विड़ी सघूं था। 14th or 15th of December 1971. I will not be a party to it. We will fight. We'll go back and fight. My country hearkens for me. Why should I waste my time here in the Security Council? I'm going. तॾहिं आलमी लेवल जे सियासतदाननि ऐं इदारनि खे पंहिंजे आला ज़हानत ऐं सियासी कद काठ ॾांहुं मुतारिफ़ कराइण में कामयाबु वियो। पोइ हिन मुल्क खे एटमी ताक़त बणाइण लाइ सभिनी पाबंदियुनि खां इनकार कयो। हिकु भेरो ॿीहर नारो बुलंद कयो त गाहु खाइबो, एटमी बम ठाहिबो। तॾहिं आलमी साम्राज भुट्टो जी जुरतमंदीअ खां वाइड़ा थी विया हुआ। भुट्टो शहीद जॾहिं अयूब खान खां सियासी इख़्तिलाफ़ करे पीपल्स पार्टीअ जो ऐलान कयो, तॾहिं मेराज मोहम्मद खान, हयात शेरपाऊ, अहमद रज़ा कुसूरी, डॉक्टर मुबशिर हसन ऐं मीर रसूल बख्श खान टालपुर ऐं केतिरनि ई पीपल्स पार्टीअ में शमूलियत कई। भुट्टे जे अवामी नारे रोटी कपिड़ा ऐं मकान एतिरी त शोहरत माणी, जंहिंखां पोइ हुकुमरान हथियार फिटा कंदे आम इलेक्शन जो ऐलान कयो। भुट्टे जे अवामी नारे एतिरी त शोहरत माणी जो हर माण्हूअ जो पीपल्स पार्टीअ ॾे लाड़ो थी वियो। भुट्टो उहो वाहिद अॻवान हुयो जेको सदारत ऐं वज़ीर आज़म जा उहिदा हासिल करण में कामयाबु रहियो। ज़ुल्फ़कार भुट्टे जा 2 अहम ख्वाब हुया, हिकु त मुल्क खे एटमी क़ुवत बनाइण ऐं ॿियो मुस्लमान मुल्कनि जो इस्लामी ब्लॉक जोड़ाइण। भुट्टो कर्नल क़ज़ाफ़ी, यासिर अरफ़ात ऐं सऊदी अरब जे शाह फैसल समेत समूरनि मुस्लमान मुल्कनि खे पाण ॾांहुं मुतवजो कराईंदे उन्हनि खे इस्लामी ब्लॉक जी अहमियत तरफ़ आमादा करे वरितो। तॾहिं आलमी साम्राज्यनि जूं निंडूं हराम थी वियूं, छाकाणि त उन खां पहिरियां अरब मुल्क जा वसीला उन्हनि आलमी साम्राज्यनि पए खाधा, पर भुट्टो उन्हनि ॾाढो बंदि ॿधण लाइ आलमी इस्लामी कॉन्फ्रेंस सॾाए वरिती। अमेरिका ऐं ॿियनि साम्राज्य मुल्कनि लाइ ॼण त जीअरे साहण जो सामान गॾु थी वियो हुजे। हिकिड़े तरफ़ भुट्टो ख़िलाफ़ अरब मुल्कनि में तक़रीरूं करणु शुरू कयूं वयूं ऐं ॿिए तरफ़ मुल्क संदसि पाकिस्तान में भी कंडा विछाइण शुरू कया विया। भुट्टो जी सियासत हिकमत अमली साम्राज्य क़ुवतनि खे मुकमल तौर रद्द करे पे छॾियो। ज़हानत समूरनि मयारनि ते पूरो लहंदड़ शहीद भुट्टो अहिड़ी का बि खोट न छॾी जंहिंसां दुश्मननि खे वार करण जो मौक़ो ऐं मोर्चो मिले। हिकु तरफ़ ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾींहों ॾींहुं सियासी कामयाबी माणींदे अॻिते वधी वियो, त ॿिए तरफ़ साम्राज्य क़ुवतनि जे अखियुनि में मिर्च विझंदे अरब रियासत खे पाण ते मुकमल एतमाद में आणण में कामयाबु थियो। सिंधीअ जी मशहूरु चवणी आहे त पंहिंजी वॾियाई जो को वेझ न ॿिए। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेके फ़ैसिला वरितासीं दौर अंदेशी ऐं तारीख़ी मयार जा हुआ, पर फ़ौजी सरबराह जे सिलेक्शन भुट्टो जो अहिड़ो फ़ैसिलो साबित कयो जंहिंजो न वरी वेझ वॾियो न ॿिए। ऐं भुट्टो जनरलनि खे सुपरसीड करे सभिनि खां वधीक फ़रमाबरदार जनरल ज़ियाउल हक़ खे फ़ौजी सरबराह मुक़ररु बणायो। साम्राज्य क़ुवतुनि जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी ग़लतीअ जे ताड़ में वेठियूं हुयूं, उन्हनि बिना देर पंहिंजो कमु शुरू कयो ऐं नेठि उहो बि ॾियारो आयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मुक़ररु कयल इंतिहाई फ़रमाबरदार जनरल ज़ियाउल हक़ भुट्टो जो तख़्तो ऊंधो करे 1977 ईस्वीअ ते भुट्टो खे गिरफ़्तार कराईंदे मार्शल जो ऐलान करे छॾियो। मिस्टर भुट्टो की हुकूमत ख़त्म हो चुकी है। सारे मुल्क में मार्शल लॉ नाफिज कर दिया गया है। कौमी और सूबाई असम्बलियाँ तोड़ दी गई हैं। सूबाई गवर्नर और वजीर हटा दिए गए हैं। अलबत्ता आइन को मनसूख नहीं किया गया है। इसके बाद हिस्सों पर अमल दरामद रोक लिया गया है। तॾहिं अमरीकी हुकूमत भुट्टो खां लिखणु पहुचायो त उहो इस्लामी ब्लॉक ऐं समूरी पंहिंजे ख़ौफ़नि तां, पर ज़ुल्फ़कार भुट्टो खे पंहिंजे साथियुनि, दोस्तनि ऐं अवाम ते भरोसो हुयो त हू उहे खेसि मरण कोन ॾींदा। आलमी क़ुवतनि हथ रखिया ऐं साम्राज्य क़ुवतूं सरगर्म थी वयूं। जनरल ज़ियाउल हक़ ते समूरनि क़ुवतनि हथ रखियो ऐं गॾु अचण जो यकीन ॾियारियो।
शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी आज़ादी जी तहरीक शुरू थी, पर आलमी क़ुवतुनि जे टेक ते जनरल ज़ियाउल हक़ उन्हनि खे कुचले छॾियो। माण्हुनि खे जेलूं ऐं कोड़ा लॻण आम बणिजी वियो। सुप्रीम कोर्ट जे जज मौलवी मुश्ताक ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे 18 मार्च ते मौत जी सज़ा ॿुधाई, जंहिंखे 25 मार्च ते चैलेंज कयो वियो, पर उहा दरख़्वास्त रद्द कंदे मुदत जी सज़ा बरक़रार रखी वई ऐं नेठि 4 अप्रैल ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़े मदवर ऐं ज़हीन सियासतदाननि खे फाही टंगाए आलमी क़ुवतनि सुख जो साहु खंयो। भुट्टो जे बेवक़्ताई मौत ते सॼो मुल्क ख़ासि करे सिंध ॿरी उथी हुई। केतिरनि ई जवाननि पाण जलाए एहतजाज कयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सियासत तोड़े नज़रिए सां इख़्तिलाफ़ कजनि, पर उन ॻाल्हि ते हर को मुतफ़िक़ त क़ाइद भुट्टो ख़ासि करे सिंध ते सिंध जे शहज़ादनि वांगुरु राज कयो। जुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, 2 जुल्फ़िकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप, हर एक आप में से। जो आपकी तकलीफ है वो मेरी है, क्योंकि मैंने कहा कि मैं 2 हूं, मैं एक नहीं हूं। एक इस जिस्म में, इस खून में, इस बुत में खड़ा हूं।